अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में मकी बलिकार माया फराशा सबका पेरा है नजर हेडलाइन ते इतलात वारे वफाकी वज़ीर अतातार चवा त पाकिस्तान जे अवाम जो सिंधु दरिया जे पानी ते पूरो हक है। पानी के हथियार तौर इस्तेमाल करण इलाकाई ऐं आलमी अमन के नुक़सान पहुंचाने जे बराबर है। पानी रोकने की कोशिश कई वही त क़ौमी क़यादत असराइतो जवाब ॾियण लाइ पुरअज़म आहे। पाकिस्तान सिंध तास मुआहदे जो हर सूरत में तहफ़्फ़ुज़ कंदो। इस्लामाबाद में सिंध तास मुआहदे बाबत बैन अल-अक़वामी सेमिनार के ख़िताब कंदे अतातार चयो आहे त पाकिस्तान लाइ पानी रुगो कुदरती वसीलो न पर बका जो मामलो आहे। असीं रुगो मुआहदे ते न पर 24 करोड़ अवाम जी ज़िंदगी जे शहरक जी ॻाल्हि पिया करियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जुलाई जे पहिरें हफ़्ते में ईरान जो दौरो कंदो। वज़ीर आज़म ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जे जनाज़े नमाज़ में शरीक थींदो। ज़रियनि जो चवणु आहे त शहबाज शरीफ ईरान जे दौरे खां पोइ तुर्किया जो दौरो बि कंदो। अमेरिका पारां ईरानी इख़्तियारनि सां मुलाक़ात थियण जी दावा तहरान तरदीद करे छॾी। ट्रंप चयो आहे त ईरान जी दरख़्वास्त ते अॼु दोहा में ॻाल्हियूं थींदियूं। कतर में थींदड़ इजलास अहम बि साबित थी सघे थो। ईरान एटमी हथियार न रखण ते राज़ी आहे। ईरानी परॾेही वज़ारत जे तर्जुमान इस्माइल बकाई अमरीकी इख़्तियारनि सां मुलाक़ात थियण जी दावा जी तरदीद कंदे चयो आहे त ईरानी वफ़द दोहा वेंदो पर ध्यानु मफ़ाहमती याददाश्त ते अमल दरामद ते हूंदो। अमरीकी वफ़द जे कतर जे दौरे जो ईरानी वफ़द सां को ताल्लुक़ नाहे। उमरकोट वेझो स्कूल जी भिति किरण सबबि 3 निंगरियूं दॿिजी फोत। ॻोठ ॻमूरी में स्कूल जी कमज़ोर भिति वाटड़ू ॿारड़ियुनि मथां किरी पई। 3 वरहनि जी किंज़ा, 13 सालनि जी सोहरा ऐं ॿारड़ी रायबा कोरी मौक़े ते ई दॿिजी फोत थी वयूं। नियाणियुनि जा लाश घरनि में पहुचण ते घर में कोहराम बरपा। इलाइक़े में सोग जी लहर। वारसनि मूजिबि 3 ॿारड़ियूं मदरसे खां घर अची रहियूं हुयूं त ओचितो स्कूल जी दीवार सननि मथां किरी पई ऐं वाक़ियो पेश आयो। हैदराबाद में हथियारबंदनि हथां हिकु ॼणो गोलियूं हणी क़तल। नसीम नगर थाणे जी हद में हथियारबंदनि ज़हूर सोलंगीअ खे क़त्ल करे फरार। पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कयो। वाक़ियो पुराणी दुश्मनी जो नतीजो करार।